दोस्तों अॼु दौर में जेकॾहिं असां ॾिसूं असांखे कैमराज़ जी इलाही ज़रूरत पए पई। उहे कैमराज़ हिडन कैमरा हुजनि या वरी CCTV कैमरा हुजनि या वरी फेस कैम कैमरा हुजनि। के अहिड़ा कैमरा हूंदा आहिनि जेके असां कंप्यूटर जे मथां लॻाए करे फेस कैम कंदा आहियूं ऐं लाइव स्ट्रीमिंग वग़ैरह गेमिंग वग़ैरह कंदा आहियूं। उन्हनि जी असांखे ज़रूरत पवंदी आहे। उहे अल्ट्रा HD हूंदा आहिनि 1080p या वरी 2K 4K ताईं हूंदा आहिनि जेके कैमराज़। उन्हनि जी रिज़ल्ट जेका हाई रेज़ोल्यूशन हूंदी आहे। उन खां पोइ जेके हिडन कैमराज़ हूंदा आहिनि उन जी जेका रेज़ोल्यूशन हूंदी आहे उन्हनि जी उहा हूंदी आहे 720p खां 1080p ताईं। ऐं वरी ॿिया जेके कैमराज़ हूंदा आहिनि उहे CCTV कैमरा हूंदा आहिनि। उन्हनि जी जेका रेज़ोल्यूशन हूंदी आहे उहा हूंदी आहे 720p खां उहो बि साॻियो 1080 ताईं हूंदी आहे। अॼु हिन वीडियो में मूं वटि 4 कैमराज़ मौजूदु आहिनि। उहे 4 कैमराज़ फेस कैम हिडन कैमराज़ ऐं कुछ CCTV कैमराज़ मौजूदु आहिनि। उहे हिडन कैमराज़ पर CCTV त असां उनखे यूज़ कंदासीं। त अॼु जी इन वीडियो में असां उन्हनि जी अनबॉक्सिंग बि कंदासीं, रिव्यू ॾींदासीं ऐं उन्हनि कैमराज़ मां कुझु कैमराज़ मां वठी बि सघो था असांजी स्टोर खां। उहे तव्हां कीअं था वठी सघो मुकमल तव्हांखे हिन वीडियो में ॾिसण में मिलंदो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आउं मीर असद हलो त वीडियो खे स्टार्ट कयूं था। दोस्तों असां पहुची चुका आहियूं पंहिंजी स्क्रीन ते ऐं तव्हां ॾिसी सघो था मूं वटि 1 2 3 4 कैमराज़ मौजूदु आहिनि। हीअ जेका कैमरा आहे हिन जी अॻे अनबॉक्सिंग कई पंहिंजे ओल्ड चैनल ते, जेको चैनल मूं वटि न आहे। बहरहाल मूं अनबॉक्सिंग कई। उन खां पोइ हीअ हिडन कैमरा, हीअ हिडन कैमरा आहे, हीअ CCTV कैमरा। उन खां पोइ हीअ जेका आहे उहा अल्ट्रा HD कैमरा आहे हुनजी फेस कैम जी। सभिनि खां पहिरियों हिन जी असां अनबॉक्सिंग कयूं था। हिन खे थोरो साइड कंदासीं। हीअ दॿो खोलियूं था हिन जो ऐं हीअ तव्हांजे साम्हूं अची चुकी आहे कैमरा। तव्हां ॾिसो त हे जेका कैमरा आहे उहा कैमरा पेन आहे। हितां हे कैमरा लॻल आहे मथां, हितां हे कैमरा अथसि ऐं हेॾां मेमोरी कार्ड ऐं USB केबल जी जाइ अथसि। हेॾो कुछ इंस्ट्रक्शन ॾिनल आहिनि। हे अथसि इंग्लिश लैंग्वेज में ऐं हेॾो अथसि चाइनीज़ लैंग्वेज में। हीअ थी वई असांजी जेका अनबॉक्सिंग। उहा ख़ासि कंपनी दराज़ खां मूं ऑनलाइन घुराई हुई। हे हुनजी अनबॉक्सिंग हुई ऐं उन खां पोइ असां कंदासीं हाणे जेको लाइट आहे हिन जी हाणे अनबॉक्सिंग कंदासीं। हीअ ऑनलाइन। उन खां पोइ हीअ जेको आहे हीअ मूं ऑफलाइन वरितो आहे। हीअ बि कैमरा आहे, हिन जी हाणे अनबॉक्सिंग कंदासीं। त हीअ जेका कैमरा आहे बसि इहो सामान निकितो, हे ख़ाली आहे न, साइड थी वियो बाबा। हे जेको आहे असांजो हे साम्हूं आहे असांजा कैमरा। हितां पिन, हितां मेमोरी कार्ड एंड अदर्स कुझु बि कान अथसि। हे जेको आहे हितां केबल लॻंदसि, हेॾां वीडियो केबल, हेॾां USB केबल। 32 GB मेमोरी कार्ड बि गॾु मिलियो आहे शायदि। उन खां पोइ हे जेको आहे हितां लॻाइण लाइ कंहिं शइ सां ऐं हे जेको आहे हिनखे असां हितां असां फासे सघूं था हितां। त हीअ जेको आहे एडजस्ट थी चुको आहे। हेॾो हे नट लॻल अथसि, असां हिनखे हितां फासाए बि सघूं था, असांजी मर्ज़ी आहे। दोस्तों हे कैमरा थी वई। हितां असां हिनखे लॻाए छॾियो। हितां नट आहे, नट असां हिनखे हितां फासाए बि सघूं था, असां नेट हुनखे हितां लॻाए सघूं था। उन खां पोइ जेको हिन इंस्ट्रक्शन बुक आहे असां हिनखे कीअं था यूज़ करे सघूं मुकमल हितां ॼाण ॾिनल आहे त असां हुनखे कीअं था ऑन करे सघूं, फ़ोटो कीअं था कढी सघूं, रिज़ोल्यूशन कीअं था मटाए सघूं हुनजी, हुन खां लाइ घणा मिंट चार्ज हले थी। मुंहिंजे ख़्याल में चार्जिंग ते लिखियलु अथसि। त हिन जी जेका बैटरी आहे उहा 200 mAh आहे ऐं वर्किंग जेका आहे उहा 100 मिनट्स आहे। TF कार्ड लॻंदसि। ॿियो हितां कुझु फंक्शन्स लिखियलु अथसि, हितां तव्हां पढ़ी बि सघो था। हितां ॾिसो जेके फंक्शन्स आहिनि उहे क्लियर आहिनि। हितां कैमरा जा कुझु फ़ोटोज़ आहिनि ऐं जेको कैमरा पाण तव्हां ॾिसी सघो था हितां लिखियलु अथसि हिकु ऑन ऐं हिकु मूड जो ऑप्शन अथसि। हितां ऑन थींदो, हिकिड़ो मिंट आहे ऑन थींदो। हितां आहे मूड, असां मूड बि करे सघूं था। हिन जेका रेज़ोल्यूशन आहे उहो बि तव्हांखे ॾेखारियां थो त हिन जेका रेज़ोल्यूशन आहे उहा रिकॉर्डिंग कीअं पई करे। उन खां पोइ
ही हुई कैमरा जेका हिडन कैमरा असां चई सघूं था, हिडन कैमरा आहे। ऐं उन खां पोइ जेका कैमरा असां वटि आहे मेमरी कार्ड आहे 32 GB जो मिलियो, तव्हां ॾिसो हिते लिखियलु आहे त 32 GB जेको कैमरा आहे असांखे उहो मेमरी कार्ड उहो असां मिलियो आहे। असां हिनखे बि साइड था कयूं। उन खां पोइ हीउ जेको कैमरा आहे हे साईं 4K ताईं रिकॉर्डिंग करे सघे थी, 4K न सर 2K ताईं, सॉरी 2K ताईं रिकॉर्डिंग कंदी। ऐं जेको आहे फेस कैम कैमरा आहे असां वटि, हितां USB केबल अथसि ऐं असां हिन रिकॉर्डिंग करे सघूं था। हितां पिक्सल असां हिनखे मटाए सघूं था। डेनी कंपनी जी आहे ऐं हेॾो कैमरा ओपन अथसि, हेॾो फोटो ऐं हेॾो बटन जेको अथसि उहो रिकॉर्डिंग जो अथसि। तमामु बहितरीनु कंपनी आहे हे बि। ऐं जेका हिन जी 2K रिकॉर्डिंग करे वेंदी, मतिलबु HD में सुठी रिकॉर्डिंग करे वेंदी। उन खां पोइ असां वटि जेको आहे मेन जेको आहे हीउ महांगो बि आहे सुठो सारो, ऐं स्टोर में बि असां वटि जेको मौजूदु आहे हू हीउ कैमरा मौजूदु आहे। ऐं वाईफाई जेका कैमरा आहे उहा कैमरा आहे। ऐं जेकॾहिं असां हिन खोलूं त हाणे असां हिन खोलियूं था अनबॉक्सिंग निकिरी अचे। हीअ जेका आहे उहा आहे असांजी कैमरा, हितां खुली ओहो साइड कयूं था हिनखे, थोरो ॿी मिशन ॾिसूं था। कैमरा मतिलबु सॉरी मेमरी कार्ड आहे, छॾियो हिनखे। हीअ आहे असां वटि 32 GB, न त हे 32 GB कार्ड जो जेको आहे उहो कार्ड आहे 32 GB। हेॾो कुझु जेके अथसि इंस्ट्रक्शन्स अथसि, हुन खां पोइ हेॾो कुझु क्लिप्स वग़ैरह पिया आहिनि। ॾिसो अलाए छा ख़बर ई न छा जान। हा हीअ आहे कैमरा। हितां लॻंदसि असांजो जेको मेमरी कार्ड आहे, हेॾो तव्हां ख़बर आहे वधीक ॼाणींदड़ आहियो। हे जेको आहे हितां कैमरा, हितां छा जो अथसि ख़बर न आहे। हेॾो माइक लॻल अथसि ऐं ॿियो हेॾो रीसेट जो आहे लिखियलु आहे, तव्हां ॾिसो अगरि अचे पियो हले न तव्हांखे, हीअं ॾिसो अलाह अगरि तव्हांखे नज़र अचे। हे जेको आहे हिते लिखियलु आहे रीसेट। ऐं हितां कुझु ख़ासि कान अथसि। हिन जेका रिकॉर्डिंग आहे उहा बि हिनजी ज़बरदस्त रिकॉर्डिंग आहे। ऐं जेको आउं तव्हांखे हिनजी रिकॉर्डिंग बि ॾेखारींदुसि। ऐं जेकॾहिं हा हीअ जेका कैमरा आहे ऐं हुन खां अलावा हीअ कैमरा, हीअ ॿई कैमरास ईअं सम्झो हिडन कैमरास ऐं बल्ब वांगुरु असां यूज़ करे सघूं था। हिन जेका हिन जी ऐं हीअ कैमरा ऐं ॿियो तव्हांखे ॿुधायां हीअ जेका कैमरा आहे हिननि ॿियनि जी रेज़ोल्यूशन बिल्कुलु हिकु ई आहे, हिन का बि डिफ्रेंस न आहे। हिन में रेज़ोल्यूशन जेका हिन जी आहे सेम आहे। जेकॾहिं असां यूज़ करणु चाहियूं त रेज़ोल्यूशन में असां चेक करे सघूं था, साॻियो हिन जी रेज़ोल्यूशन बीहंदो, कुझु बि हिन जी रेज़ोल्यूशन फ़र्क़ु न आहे। बैटरी बि साॻी अथनि, हर शइ हिन जी साॻी आहे, सिर्फ़ु हे पेन में आहे। तव्हां ॾिसो हितां हे पेन बि अथसि, असां हिन पेन खे बि यूज़ करे सघूं था। खोल बाबा, हा हे खुली वियो। असां हिनखे यूज़ बि करे सघूं था पेन जे तौर ते। जेकॾहिं असां लिखणु चाहियूं ॾिसां शायदि लिखी वञे, उहो ॾिसो लिखे पई, माना पेन बि थी वियो। हेॾो प्रोडक्ट हे थी वियो, हे बि आहे 32 GB सपोर्टेड। ऐं हे जेको आहे बसि 8 GB सपोर्टेड आहे। ऐं हा ॻाल्हि पिया कयां हिननि जी त हे बि कैमरा ॿई तव्हां वठी सघो था। असांखां स्टोर आहे, स्टोर जो तव्हांखे लिंक डिस्क्रिप्शन ॾिनल आहे, तव्हां हुन स्टोर ते हुनखे बाए करे सघो था। ऐं बाए करण जो सिस्टम इहो आहे, जेकॾहिं तव्हां हिन जा ॿ क़िस्म आहिनि। हिकु हे मथां होल्डर ते असां लटकाए सघूं था, हणी सघूं था। ऐं ॿियो कैमरा हीअं रखण जो आहे, हितां हिनखे हीअं कैमरा लॻल हूंदी, उहा बि तव्हांखे असांजे स्टोर तां मिली वेंदी। सिस्टम हर शइ साॻियो ई आहे, कंपनी हिन जी साॻी आहे। हा ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हीउ जेको कैमरा आहे हितां हिनखे ॾेखारे तव्हांखे लिखियलु आहे त वाईफाई स्मार्ट नेट कैमरा, मतिलबु त हे कैमरा हिते तव्हां वटि ऑन हूंदी, तव्हां हिन वाईफाई कनेक्ट करे तव्हां हिन जी जेका आहे उहो चेक बि करे सघो था त माना कैमरा में केरु नज़र पियो अचे, केरु न पियो नज़र अचे, हर शइ तव्हां हुनखे तव्हां क्लियर ॾिसी सघो था। वाईफाई जे तौर ते तव्हां वाईफाई कनेक्ट करे सघो था। ऐं वाईफाई कनेक्ट करे तव्हां ॾिसी सघो था त हिननि जी ॾींहं जी रिकॉर्डिंग कहिड़ी थी आहे, कहिड़ी न थी। ऐं 32 GB जेकॾहिं असां हिन में कार्ड विझूं था त 32 GB कार्ड में 3 ॾींहं हलाए करे पोइ जेकॾहिं 3 ॾींहं खां वधीक चढ़ी थो वञे त उन में असां जेके पोयूं रिकॉर्डिंग उहे डिलीट कंदो वेंदो, ऑटोमेटिक हिन में सिस्टम रखियलु आहे। हितां मेमरी कार्ड 32 GB ऐं 64 GB तव्हां हिन में विझी सघो था। 64 GB सपोर्टेड आहे। ऐं
हिन जेका रिकॉर्डिंग तव्हांखे आउं ॾेखारींदुसि, तव्हां रिकॉर्डिंग ॾिसी सघो था। जेकॾहिं तव्हां हिनखे हिकु जाइ ते आणो था, तव्हांजी उहा 360 रिकॉर्डिंग करे वेंदो, मतिलबु 74 जी जेका रिकॉर्डिंग आहे उहो करे वेंदो आराम सां। वाईफाई जी जेका पंहिंजी एप्लीकेशन आहे उहो तव्हां एप्लीकेशन हितां ई तव्हां ॾिसो, हितां एप्लीकेशन तव्हां डाउनलोड करे सघो था हितां। हाणे तव्हां ईअं सम्झो एप्लीकेशन डाउनलोड करे छॾी हितां। ॿियो हिन में कुझु त लिखियलु न आहे। कंप्यूटर में, आईपैड में, एंड्रॉइड में, आईफोन में तव्हां सभिनी में हिनखे कनेक्ट करे सघो था आराम सां। ॾिसो हिते लिखियलु आहे। ऐं ॿियो हिन में जेको इंस्ट्रक्शन बुक आहे उहो तव्हांखे थोरो ॾेखारियां हिन जो। हे अथसि इंस्ट्रक्शन बुक में जेके आहे सो हिते तव्हां ॾिसो, हे लिखियलु आहे हिते वाज़े करे। तव्हां हिन QR खे तव्हां स्कैन कयो। स्कैन करण खां पोइ जेका तव्हां पंहिंजी एप्लीकेशन डाउनलोड कयो, एप्लीकेशन डाउनलोड करण खां पोइ हिते 32 GB जी ऐं 64 GB जी ॻाल्हि कई, पर हिते 128 GB ताईं सपोर्टेड लिखियलु आहे। तव्हां हिते हिनखे 128 GB ताईं सपोर्ट कराए सघो था मेमोरी कार्ड खे। ऐं ॿी जेका हिन जी पंहिंजी एप्लीकेशन में जेके कुझु फंक्शन्स जेके लिखियलु आहिनि, यार ब्लड चो पियो थी वञे, परसेंटेज जेका आहे तव्हांजी कैपेसिटी उहो बि तव्हां ॾिसी सघो था हितां। ऐं फंक्शन्स डाउनलोडिंग तव्हां पंहिंजे फ़ोन में वाईफाई जे तौर ते उहो डाउनलोड करे सघो था, वीडियोज़ फ्री में, मतिलबु जेके डाउनलोड थी आहे उहो तव्हां डाउनलोड करे सघो था। ऐं ॿियो हिन लैंग्वेज वग़ैरह नेटवर्क वग़ैरह सुठो फंक्शन आहे। हे जेका आहे तव्हांजी रिकॉर्डिंग आहे, हीअं 360 तव्हांजी रिकॉर्डिंग कंदी। ऐं रिकॉर्डिंग आउं तव्हांखे वीडियो जे लास्ट में ॾेखारियां थो। ऐं हे आहे रिकॉर्डिंग हितां, ऐं हेॾो बि तव्हां ॾिसी सघो था। इलाही कुझु लिखियलु आहे। ॻाल्हि पियो कयां त तव्हां हिन कैमरा खे जेकॾहिं वठणु चाहियो था त लिंक डिस्क्रिप्शन ॾिनल आहे, उहो तव्हां कैमरा वठी सघो था। ऐं स्कैन वग़ैरह कुझु फेक वग़ैरह कुझु बि न आहिनि। तव्हां जेकॾहिं कैमरा वठंदव त असां तव्हांखे फ़ोटोज़ वग़ैरह हर शइ कढी करे पोइ तव्हांखे कैमरा ॾींदासीं। ऐं TCS करण महिल हर शइ तव्हांखे पोइ ॾींदासीं। ऐं प्राइस आउं तव्हांखे ॿुधाए छॾियां त हीउ जेको बल्ब आहे, हे बल्ब हितां ॿरंदसि बि सही। हीउ जेको आहे मेमोरी कार्ड, कैमरा, हर शइ अथसि। तव्हां हिन प्राइस 3700 रुपया आहे। ऐं विदाउट डिलीवरी चार्जिस, उहो डिलीवरी चार्जिस असां ते पाण ते पवंदा। जेको आहे आउं पाण नथो खपायां हिनखे, ऐं हिन खपाइण वारो ॿियो आहे जंहिं मूंखे फ्री में ॾेई छॾियो आहे। हे कैमरा ऐं हीउ कैमरा मूंखे ॿई फ्री में ॾिना। मुंहिंजी यार लॻी वई लाट, त लॉटरी लॻी वई मुंहिंजी, त मूंखे माना ॿई फ्री में ॾिना अथई। ॿियो केरु बि न, मुंहिंजो सोटरी आहे जेको खपाए थो। हे ॾिसो, हीअ हुई कैमरा। ऐं हेॾो बल्ब तौर असां हणी सघूं था, केरु सुञाणे न सघूं था यार कैमरा छा न आहिनि। ऐं हा यार ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त हीअ कैमरा जेका आहे उहो तव्हांजो राति जो बि कमु करे सघे थी। जेकॾहिं तव्हां हिनखे राति जो हणो था त राति जो तव्हांजी लाइटिंग हिते लॻल आहे, तव्हां ॾिसो त राति जो तव्हांखे आराम सां रिकॉर्डिंग कंदी ऐं तव्हांखे लॻंदो उहो ॾींहं जो रिकॉर्डिंग थियल आहे। ऐं हिन में बि साॻियो ई सिस्टम लॻल आहे। हे जेके अथसि हे भर वारा, इहे बि लाइटूं अथसि। तव्हां हिन में नाइट मूड करे हिनखे हलाए सघो था। हितां लिखियलु अथसि, हिन में हिकु नंढी कैमरा जो आहे, हिन में लिखियलु आहे नाइट मूड। हेॾो ॾिसो, हे वीडियो PC कैमरा तव्हां असांखे यूज़ करे सघो था। फेस कैम करे हिनखे यूज़ करे सघो था। ऐं टेक फोटोज़, रिकॉर्डिंग, मोशन डिलेक्टिंग, इन जो मतिलबु इहो आहे मुंहिंजे ख़्याल में त नाइट मूड। बाक़ी ॾिसूंसि त हेॾो कुझु नाइट मूड वग़ैरह लिखियलु आहे न आहे, हेॾो त न आहे लिखियलु। AV आहे, हे सॼो रेज़ोल्यूशन HD मतिलबु लिखियलु आहे। हे ॾिसो 1920 खां 1080p जेको रेज़ोल्यूशन आहे। ऐं विंडो वग़ैरह, हे मेमोरी वग़ैरह हर शइ लिखियलु आहे। TF कार्ड ऐं हाई पावर कैपेसिटी पॉलीमर लिथियम माना बैटरी सुठी बैटरी अचे थो हिनजी। एंड हे हुई कैमरा। हे आहे असां वटि जेका डाइनिंग कैमरा तव्हां ॾिसी चुका आहे, रिव्यू वग़ैरह हर शइ। हिन जेका रिकॉर्डिंग आहे उहा हिन वक़्तु आउं रिकॉर्डिंग नथो करे सघां। इंशाल्लाह हिन जी आउं रिकॉर्डिंग अनकर खणींदुसि। बाक़ी हिन जी जेका रिकॉर्डिंग आहे ऐं हिन जी रिकॉर्डिंग शायदि न बि अचे, त हिन जी लाज़मी आउं तव्हांखे ॾेखारींदुसि हिन जी रिकॉर्डिंग कीअं पियो करे। ऐं तव्हां फ़ोटोज़ में हितां तव्हां ॾिसी सघो, ॾिठो हुयो अॻे त हिन हे त फोटो हे रिकॉर्डिंग हिन कीअं कई। हे रिकॉर्डिंग हिन ईअं कई हुई। ऐं उन खां पोइ हे बि तव्हांखे मिली सघे थो ऐं हे बि तव्हांखे मिली सघे थो। हिन जेको रेट तव्हांखे ॿुधाए छॾियां, विदाउट डिलीवरी चार्जिस 1K माना 1000 रुपये जो रेट आहे। ऐं हिन जो 3700 रुपया रेट आहे। हिन वाईफाई हर शइ में आहे ऐं हिन में वाईफाई वग़ैरह कुझु बि न आहे, सिर्फ़ु तव्हांजी रिकॉर्डिंग कंदो। हिन जी जेका बैटरी आहे उहो तव्हांखे ॿुधायमि त कलाक 100 मिंट जी बैटरी आहे। सॉरी कलाक न, 100 मिंट जी बैटरी आहे। हे त लॻल हूंदो, जंहिं महिल बिजली हूंदी त रिकॉर्डिंग कंदो। नाइट मूड राति जो बि रिकॉर्डिंग करे सघे थो। एंड हीअ जेका कैमरा आहे तव्हांखे ॾेखारियमि, हीअ तव्हांखे ऑनलाइन मिलंदो। ऐं हिनखे ऑनलाइन वरितो आहे। हे बि ऑफलाइन, हे ऑनलाइन। ऐं हे जेको आहे फेस कैम वारी, इहा बि हूं ऑफलाइन ई वरिती आहे। सिर्फ़ु हिकु फ़क़ति हीअ जेका कैमरा आहे उहा आउं ऑनलाइन वरिती आहे। हिन जी ॿिन्ही जी रेज़ोल्यूशन सेम आहे। तव्हां चेक करे सघो था, नेट तां सर्च बि करे सघो था, तव्हांखे रेज़ोल्यूशन मिली वेंदी। हेॾो हे 32 GB
मेमोरी जेका हिन सां गॾु आयल हुई ऐं हिन सां जेका अलॻि मेमोरी आयल आहे उहा आहे तव्हांखे ॾेखारे चुको आहियां अॻे बि। उहा हीअ आहे, हिन सां अलॻि अलॻि SD कार्ड सां गॾु हिन सां मिलियल आहे। तव्हां SD कार्ड मतिलबु कंहिं चिप में वग़ैरह तव्हां यूज़ बि करे सघो था। ॿियो त कुझु ख़ासि जेको सभई फीचर्स मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां। हा, हीअ आहे। त दोस्तों इहा हुई अॼु जी कुझु कैमरास जी रिव्यू। उमेदु आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं तव्हांखे ॿुधाए छॾियां वरी बि त तव्हांखे कंहिं पंहिंजे दुकान जे लाइ हीअ कैमरा खपे त बहितरीनु आहे। ऐं तव्हांखे रिकॉर्डिंग क्लास में ॾेखारियां थो, हीअ तव्हां लाइ तमामु बहितरीनु कैमरा साबित थींदो। जेकॾहिं तव्हां दुकान लाइ वठणु चाहियो था तमामु सस्ते रेट में असां तव्हांखे ॾियूं था। 3700 रुपया विदाउट डिलीवरी चार्जिस। मुंहिंजे ख़्याल में डिलीवरी जेके चार्जिस हूंदा उहे 300 ताईं पुॼी वेंदा। मतिलबु तव्हांखे 4000 में जेका कैमरा आहे उहा आराम सां मिली वेंदी। स्कैम वग़ैरह कुझु बि न आहे, फेक वग़ैरह कुझु बि न आहे। तव्हांखे असां टीचर्स करण महिल बि तव्हांखे फ़ोटोज़ वग़ैरह कढी, तव्हां वीडियो कॉल चवंदो तव्हांखे असां वीडियो कॉल करे तव्हांखे कैमरा उहो तव्हांखे ॾींदासीं। ऐं तव्हां डिलीवरी शायदि उहो सिस्टम कंदासीं त तव्हां जेका डिलीवरी चार्जिस में ॾींदव या वरी ऐं जेका हिन जी पेमेंट आहे उहा तव्हांखे ॿुधाए छॾियां। उहा तव्हांखे ऑनलाइन पेमेंट करणी पवंदी, डिलीवरी पेमेंट हिन जी न आहे। ऐं हीअ बि कैमरा तव्हां बाए करे सघो था। हीअ बि उन्हनि वटि मौजूदु आहे स्टोर वटि। स्टोर जो नालो आहे अज़ीज़ स्टोर, उतां तव्हां वठी सघो था। लिंक तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾिनल आहे, उतां तव्हां हिनखे बाए करे सघो था। त उमेदु आहे तव्हांखे वीडियो पसंदि आई हूंदी ऐं तव्हांखे कैमरा वणिया हूंदा। मिलंदासीं इंशाल्लाह अहिड़ी इंट्रस्टिंग आहे वीडियो सां गॾु। अहिड़ी त कान हूंदी शायदि अनबॉक्सिंग जी वीडियोस हाणे कोशिशि करियां आणींदो रहंदुसि। तव्हां ॿुधायो त छा जी अनबॉक्सिंग थियणु खपे, अनबॉक्सिंग वीडियो अचणु खपनि या न अचणु खपनि। मिलंदासीं इंशाल्लाह अहिड़ी इंट्रस्टिंग त वीडियो हूंदी टेक्निकल वीडियो सां गॾु। मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। दुआउनि में यादि। जी सिंध।